किताब विकिरो कया विया आहिनि। ही समाजी अभ्यास जो 5 क्लास जो किताब आहे, ही ॾिसो पिया। फेरी वारा ईंदा आहिनि, रक्षण वारा उहे ॾेई आहिनि। तव्हां अॻु में ॿुधायो त दुकानदार मूंखे ॾेई विया हुया। दुकानदार न आहिनि, रेड़ी वारा जेके गॾंदा आहिनि त रक्षण वारा ईंदा आहिनि, कबाड़ ख़रीद कंदा आहिनि, उन्हनि ॾींदा आहिनि। देरकीअ में सरकारी किताब कबाड़ जे दुकान ते विकिरो थियण जो इंकशाफ। केतिराई मण किताब कबाड़ जे दुकान तां हथ कया विया। सरकारी किताबनि जा केतिराई बोरा भरियल हथ अचण बावजूद इंतजामिया तोड़े सूबाई वज़ीर सैयद सरदार शाह नोटिस न वरितो। SS न्यूज़ जे रिपोर्टर रतन लाल मूजिब 6 खां 10 क्लास जे ग़रीब शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि लाइ आयल किताबनि जा बोरा भरे विकिरो कया विया आहिनि। कबाड़ी आसिफ जो चवणु आहे त असांखे केतिरे ई अरसे खां सरकारी किताब विकिरो कया पिया वञनि। 1600 फी मण जे हिसाब सां किताब ख़रीद करे कबाड़ में विकिरो करे छॾींदा आहियूं। नवां सरकारी किताब स्कूली शागिर्दनि खे मिलण बजाए कबाड़ीअ जे दुकान ते पहुचण वारी इंतहाई अहम मामले सिंध जे तालीम खाते ते सवाल उथारे छॾिया। मासूम ॿारनि जे मुस्तक़बिल सां खेॾंदड़ तालीम खाते जे ऑफिसरनि ख़िलाफ़ शहरनि पारां कार्रवाईअ जो मुतालबो कयो वियो आहे।